नेब नाणेमारी अॻूणे वज़ीर अब्दुल हफ़ीज़ शेख FPR जे अॻूणे चेयरमैन अब्दुल्ला यूसुफ ऐं ॿियनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण जी सिफ़ारिश करे छॾी। नेब कराची जे डायरेक्टर जनरल डॉक्टर नजफ़ कुली मिर्ज़ा जी सदारत हेठि इजलास में ॿिनि रेफरेंसिस ऐं शिकायतुनि जी जाच जी सिफ़ारिश कई। नेब लैंड यूटिलाइज़ेशन डिपार्टमेंट, बोर्ड ऑफ रेवेन्यू ऐं ॿियनि खातनि जे आफ़िसरनि ऐं अहलकारनि ख़िलाफ़ जाच ऐं रेफरेंस दाख़िल करण जी सिफ़ारिश कई। नेब नाणेमारी अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ शेख FPR जे अॻूणे चेयरमैन अब्दुल्ला यूसुफ FPR जे अॻूणे चेयरमैन सलमान सिद्दीक़ ऐं ॿियनि ख़िलाफ़ जाच जी सिफ़ारिश कई। नेब मूजिब जवाबदार अख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल में मुलवस आहिनि। जवाबदारनि क़ौमी ख़ज़ाने खे करोड़े रुपयनि खां वधीक जो नुक़सान पहुचायो। नेब लैंड यूटिलाइज़ेशन जे अॻूणे मेंबर ग़ुलाम मुस्तफ़ा फुल ऐं आसिफ मेमन ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण जी सिफ़ारिश कई। नेब मूजिब जवाबदार क़ीमती सरकारी ज़मीन भुॻड़नि मुठ ते विकिरो करे क़ौमी ख़ज़ाने खे करोड़े रुपयनि जो नुक़सान पहुचायो। नेब जवाबदार नज़ीर अहमद जी पिली बारगिन जी दरख़्वास्त मंज़ूर करण जी सिफ़ारिश कई। नेब बोर्ड कराची जे ज़िले ओभर जे DC फयाज़ सोलंकी ऐं ॿियनि ख़िलाफ़ इंक्वायरी जी जाच जी बि इजाज़त ॾिनी।